गवर्नमेंट इंस्टीट्यूट ऑफ बिजनेस एंड कमर्शियल एजुकेशन मलीर तरफां मुख़्तलिफ़ कोर्सन में पास थींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे शील्ड ॾियण वारी तक़रीब मुनक़िद कई वई। गवर्नमेंट इंस्टीट्यूट ऑफ बिजनेस एंड कमर्शियल एजुकेशन मलीर में शहीद बेनज़ीर भुट्टो ह्यूमन रिसोर्सिस ऐं रिसर्च बोर्ड तरफां ॾिनल प्रोग्राम तहत वीडियो ठाहिण ऐं वेब इंजीनियरिंग जा कोर्स मुकमल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में शील्ड विरहाया विया। प्रोग्राम जो ख़ास मेहमान बेनज़ीर भुट्टो शहीद ह्यूमन रिसोर्सिस ऐं रिसर्च बोर्ड जो सेक्रेटरी शारिफ़ अहमद हो। उन मौक़े ते शारिफ़ अहमद चयो त ही प्रोग्राम गुज़िरियल काफ़ी सालनि खां हली रहियो आहे, जंहिं में सूबे जा नौजवान शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं शामिल आहिनि, जिन खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी ट्रेनिंग ॾियारे शागिर्दनि ऐं संदनि ख़ानदाननि जी माली मदद करे रहिया आहियूं। हुन चयो त कमर्शियल इंस्टीट्यूट मलीर जेको क़ाबिल प्रिंसिपल मंज़ूर हुसैन विस्तड़ो जी सरबराही में हली रहियो आहे, जंहिं ट्रेनिंग मुकमल करे कामयाब थींदड़ शागिर्दनि खे सर्टिफिकेट ॾेई करे मुआशरे जो हिकु अहम फ़र्द बणाए छॾियो आहे। तक़रीब में सिंध टेक्निकल एजुकेशन ऐं वोकेशनल ट्रेनिंग अथॉरिटी जे मैनेजिंग डायरेक्टर डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सुहाग, डायरेक्टर लियाकत अली ॼामड़ो, मोहम्मद यूसुफ बुलैदी पिणु शिरकत कई। डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सुहाग ॻाल्हाईंदे चयो त एस टोयोटा में 252 इदारा टेक्निकल वोकेशनल ऐं कमर्शियल जी मुख़्तलिफ़ ट्रेड ऐं कोर्सनि में फ़नी तालीम ॾेई रहिया आहिनि, जिन मां कमर्शियल एजुकेशन मलीर बहितरीन नतीजा ॾेई रहियो आहे। तैमूर अली सियाल ख़िताब कंदे चयो त हिन प्रोग्राम तहत सिंध में तक़रीबन 5 लख शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं ट्रेनिंग हासिल करे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में 4 खां 5 लख रुपया माहवार कमाए मुल्क ऐं ख़ानदान जी ख़िदमत करे रहिया आहिनि। मंज़ूर हुसैन विस्तड़ो प्रोग्राम में शामिल मेहमाननि जो आदर भाव कंदे खेनि गुलदस्ता, सिंध जी सकाफ़त अजरक ऐं शील्ड पिणु ॾिना। प्रोग्राम में प्रिंसिपल जामे मलिया पॉलीटेक्निकल इंस्टीट्यूट मलीर शम्स उल हक मेमण, वाहिद उमर ऐं अब्दुल जब्बार कायम खानी पिणु शिरकत कई।